सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजाई। गरीबन जो मसीहा, सदी जो महामानव, सर्वशक्तिमान हुन परम पिता परमात्मा जो हिकिड़ो फ़रिश्तो संत हिरदाराम। तिन जी सोरहीं पावन पुण्य तिथि जे मौके ते भोपाल जे बैरागढ़ स्थित संत हिरदाराम नगर में संत हिरदाराम जिन जे पावन समाधि स्थल ते आई आहे हज़ारनि जी भीड़। ऐं हिते संत जिन जी कुटिया ऐं नवयुवक सभा भवन में सेवादार चंद्र चांदवानी जिन जी अगुवाई में 50,000 खां बि वधीक श्रद्धालुअनि जे लाइ सुखमनी साहिब ऐं भंडारे जो शानदार आयोजन कयो वियो। ऐं ॿुधो कि कीअं हिते जीवन सेवा समिति जे महासचिव महेश दया रामानी जी पेश कया पंहिंजा सुविचार। बुढ़ा, ॿार ऐं बीमार आहिनि परमेश्वर जा यार। करियूं भावना सां उन्हनि जी सेवा, पाईंदासीं लोक परलोक में सुख पार। अॼु साईं जी आसीस सां ई केतिरा ई शेवादारी हिन शेवा में पंहिंजो मानुख जनम सफल करे रहिया आहिनि। हिन पावन मौके ते हज़ारनि श्रद्धालुअनि सां गॾु विधायक प्रत्याशी नरेश ज्ञानचंदानी जी ऐं सिंधु दर्शन जा रीजनल ब्यूरो चीफ राम तिलोकानी जी पंहिंजी भेण अनीता देवनानी जिन सां गॾु उपस्थित थिया ऐं राम तिलोकानी जी इन शानदार ख़बर खे कवर करे सिंधु दर्शन ताणी मोकिलियो। संगीत जे सरगम खां बि सुंदर, गुलाब जे गुल खां बि मोहिंदर, ही धुनी नसीब वारनि ही ॿुधी आहे। भोपाल जे साधु वासवानी स्कूल में 7 ॾींहंनि जी आयोजित थियल ही अखंड राम धुनी आहे, जिते सुबुह 8 खां शाम 6 ताईं लेडीज़ ऐं शाम जो 6 खां वरी सुबुह 8 ताईं जेंट्स हिन अखंड राम धुनी खे गायो ऐं पंहिंजो जीवन सफल बणायो। ॿुधो जीव सेवा संस्थान जे सेवादारी श्री रमेश हिंगोरानी जी जा शुभ विचार। अॼु हरमन संत हिरदाराम साहिब जन जी 16वीं पुण्यतिथि निर्वाण दिवस सिक ऐं श्रद्धा सां सेवा संकल्प धाम संत जी कुटिया ते मनाई वेंदी। ऐं अॼु कोरोना जे करे 2 सालनि खां रामधुनी जेका साईं जन शुरू कराई हुई 1964 में, उहा बि शुरू थी चुकी आहे कल्ह खां वठी, जंहिंजी रामधुनी 7 ॾींहं हलंदी ऐं 26 तारीख़ भोग पवंदी। बोल गुरु नानक देव की जय। हिन ख़बर खे बि असां वटि मोकिलियो आहे असांजे रीजनल ब्यूरो चीफ ऐं सिंधियत जे शहदाई श्री राम तिलोकानी जी। 650 खां बि वधीक महिलाउनि समाज हित, मानव कल्याण ऐं जगमानस जी सेवा जे उद्देश्य सां राजकोट में अखिल भारत लाडी लोहाणा सिंधी महिला मंडल जे अंतर्गत विशाल सम्मेलन जो आयोजन कयो। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो आहे राजकोट सां असांजे सिंधियत जे शहदाई ऐं रीजनल ब्यूरो चीफ श्री भरत मोटवानी जी। संतन जो संग क़िस्मत वारनि खे ही नसीब थींदो आहे। अहिड़ा ही नसीब वारा आहिनि भोपाल जा ही श्रद्धालु जेके संस्कार स्कूल में स्वामी भगत प्रकाश जिन जो सत्संग प्रोग्राम ॾिसनि पिया, जंहिंमें मुख्य हुआ विधायक प्रत्याशी श्री नरेश ज्ञानचंदानी जी ऐं शिक्षाविद श्री विष्णु गेहानी जी, श्री बसंत चेलानी जी ऐं श्री चंद्र नागदेव जी। हिन ख़बर खे बि असां वटि मोकिलियो आहे असांजे सिंधियत जे शहदाई श्री राम तिलोकानी जी। सत्य सनातन आदि का अनंत ताईं मौजूद रहंदड़ हिंदू धर्म जा प्रहरी अग्रदूत मिस्टर लाल हरदासानी जी पंहिंजे सहयोगियुनि सां गॾु हिंदुस्तान जे ॿाहिरि हांगकांग में हिंदू मंदिर ठाहे करे ऐं नित्य धर्म कर्म भजन सत्संग कीर्तन करे ऐं कराए करे हिंदू धर्म जी सेवा करे रहिया आहिनि। सिंधु दर्शन पारां श्री लाल हरदासानी जीअ खे लख लख वाधायूं हुजनि।
वाह जी आहे सिख कौम ऐं धन्य आहिनि सिख कौम जा अनुयायी जेके राजकोट जे सिंधी समाज सां मिली करे गुरु गोविंद सिंह जी 353rd जयंती ऐं प्रकाश पर्व सुबुह सुबुह नेराणे प्रभात फेरी कढी करे मनाए रहिया आहिनि। हर गुरुद्वारे के सजाए संवारे करे ऐं बाल ॾींहं जे रूप में 4 साहिबजादुनि जी शहादत के यादि करे समाज कल्याण जी अरदास भी कई वई। हिन ख़बर के राजकोट सां असां वटि मोकिलियो आहे असांजे सिंधियत जे शहदाई ऐं मीडिया एसोसिएट भरत मोटवानी जी।